क़ौमी असेंबली इलेक्शन एक्ट में तरमीमूं मंज़ूर करे वरितियूं। हाणे नाअहलीअ जो मुदो 5 साल हूंदो। चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान इलेक्शन कमीशन खे करणो आहे ऐं उन में फेरफार बि करे सघिबी। इलेक्शन जी तारीख़ लाइ सदर सां मुशावरत जो शर्त बि ख़त्म कयो वियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार इलेक्शन एक्ट में तरमीमुनि वारो बिल पेश कयो, जेको ऐवान मंज़ूर करे वरितो। हीउ बिल सेनेट मां मंज़ूर थी चुको आहे। बिल जी मंज़ूरीअ सां नवाज़ शरीफ़ ऐं जहांगीर तरीन जो रस्तो साफ़ थी वियो। ईंदड़ माली साल 2023-24 लाइ 14,480 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट क़ौमी असेंबली मां अक्सरियत राय सां मंज़ूर। टैक्स उगाड़ण जो हदफ़ 9,200 मां वधाए 9,415 अरब रुपया मुक़ररु कयो वियो। पेंशन जी अदायगी 761 अरब रुपयनि मां वधाए 801 अरब रुपया कई वई। फाइनेंस बिल में वधीक तरमीम तहत 215 अरब रुपया जा नवां टैक्स लागू कया विया। NFC तहत 5,276 अरब रुपयनि बदिरां 5,390 अरब रुपया मिलंदा। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी रक़म 459 अरब रुपयनि बदिरां 466 अरब रुपया कई वई। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी ऑर्डिनेंस में तरमीम अक्सरियत राय सां मंज़ूर। तरमीम में पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी जी हद में 50 रुपया फ़ी लीटर मां वधाए 60 रुपया फ़ी लीटर कई वई। वफ़ाक़ी हुकूमत खे 60 रुपया फ़ी लीटर ताईं लेवी लागू करण जो अख़्तियार हूंदो। पुराणी टेक्नोलॉजी वारनि पखनि ऐं पुराणे बल्ब ते 1 जनवरी खां इज़ाफ़ी टैक्स लागू। अवाम हिन वक़्तु ॾुखियुनि हालतुनि मां गुज़री रहियो आहे। उमेद आहे त हाणे मुल्क में बहितरी ईंदी। इसाक़ डार वाज़े कयो आहे त समूरा पार्लियामानी मेंबर पंहिंजे ख़र्च ते हज ते विया आहिनि। हिन वक़्तु जेके मुआशी हालतूं आहिनि उन में सेनेट चेयरमैन जे मरातुनि जो दिफ़ा नथो करे सघिजे। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। बिजली जो शॉर्टफॉल 6,598 मेगावाट ताईं पहुचण सबबि सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जी लोड शेडिंग जो वक़्तु 8 खां 10 कलाक थी वियो। पावर डिवीज़न जे ज़रियनि मूजिबि बिजली जी मजमूई पैदावार 20,402 मेगावाट आहे। बिजली जी घुर्ज 27,000 मेगावाट आहे।